एचआरजेडीओ न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कंदा हलूं आवां खे जाम शोरो खा जिते पुलिस स्टेशन सन जे एसएचओ रसूल बख्श शेख खिलाफ मुतासिर ॻोठाणे जूं दाहूं धाड़े जे केस में बदल केड़े मोर जे केस में बदल से मोट मुजो कर्ज मां 30,000 रुपया माण्हू खून जे केस मां छुटी रहा वञनि। तफसील मूजिब रमज़ान वल्द अली नवाज़ ताहिंदे चयो त एसएचओ रसूल बख्श शेख एक व्याजी हाजन जे चवण ते मूंखे गिरफ़्तार करे मूंखे 2 ॾींहं तशद्दुद कयो, जेका पोइ मुंहिंजे घरवारनि खां 50,000 रुपया वठी मूंखे पुलिस मोबाइल में सुपर हाईवे ते बेहोशी जी हालत में फिटो कयो वियो ऐं हाणे मूंखे फुल फिराई ऐं हाफ फिराई करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे एसएचओ रसूल बख्श शेख असांखे रोड ते माना 50,000 मारे माइटनि खां वठी रोड ते मूंखे उछलाए विया हलिया, वरी बि मूंखे मारण जो धमकी था ॾियनि, तोखे हाफ पिराई फुल पिराई कंदासीं, वरी मूंखे धमकियूं ॾींदा अचनि। व्याजी आहे उन जे चवण ते मूंखे धमकियूं ॾेई ऐं मुंहिंजो मारण जो कोशिशि मूंखे धमकी था ॾियनि, तोखे फुल पिराई कंदासीं। असांजो चवणु आहे असांजो इंसाफ़ थिए। सन थाणे में माना कोसो हाजर कोसो मूंखे व्याजी आहे उन धमकी ॾेई उन रसूल बख्श शेख उन जो धमकी ॾेई मूंखे पधरायो, उते माना माइटनि खां मूंखां 50,000 वठी उते मूंखे वरी रोड ते सिपराईअ ते मूंखे फिटी करे आहे, वरी बि मूंखे धमकी था ॾियनि, तोखे मारींदासीं, तोखे हाफ पिराई कंदासीं, वरी बि मूंखे धमकी था ॾियनि। मुंहिंजा गोॾा वोॾा सभु फटिजी विया ऐं धक लॻा, मूंखे सचियूं आहियूं, मूंखे पैसा हिते खपनि। असां ग़रीब माण्हू 10-20 जे लाइ 5 रुपए जे लाइ असां लाचार बचनि जो गुज़ारो कयूं हिननि खे ॾियूं व्याजनि खे। मुतासिर ॻोठाणे वधीक चयो त आईजी सिंध डीआईजी हैदराबाद एसएसपी जामशोर खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। एचआरजेडीओ न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।